इब्तिदा उन मालिक जे नाले सां जेको दिलनि जा राज़ बहितर ॼाणींदो आहे। अस्सलाम वालेकुम एवरीवन। जीअं त अॼु असांजी क्लास जो टॉपिक आहे सिंधी सब्जेक्ट, जेको पहिरें खां 8हें ताईं जेके असांजे कोर्स में जेके सबक़ आहिनि, बेत आहिनि या प्रोलियूं आहिनि, उन्हनि खे असां वज़ाहत कंदासीं कहिड़ा सबक़ आहिनि ऐं कंहिं लिखिया आहिनि। अचो त उन्हनि खे डिस्कस कयूं था पिया। क्लास पहिरें में आहे सभ खां पहिरियों गीत धणीअ जा गॾिजी ॻायूं। इहा आहे हमद। अच्छा, हमद छा खे चइबो आहे? हमद असां उनखे चवंदा आहियूं जंहिंमें ख़ुदा ताला जी तारीफ़ बयानु कई वई हुजे। हीअ माना गीत धणी जा गॾिजी ॻायूं, इहा हमद आहे। किशन चंद बेवस लिखी आहे। नंबर 2 आहे प्यारो नबी असांजो। इहा नात आहे। नात असां छा खे चवंदा आहियूं? नात उनखे चइबो आहे जंहिंमें नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जे बारे में ज़िक्र कयलु हुजे या नबी साईं जी तारीफ़ बयानु कई वञे, उनखे असां चवंदा आहियूं नात। या उन जी शान में के असां अल्फाज़ बयानु कयूं या उन लाइ के बेत बयानु कयूं, उनखे असां नात चवंदा आहियूं। इहा लिखी आहे गुलाम मोहम्मद गाज़ी। नंबर 3 आहे सच ॻाल्हाइणु। इहो बेत आहे मिर्ज़ा कलीज बेग लिखियो आहे। रंग सुञाणणु, इहो बेत आहे मोहम्मद सिद्दीक़ मुसाफ़िर लिखियो आहे। नंबर 5 आहे पोपट। इहो बेत आहे रशीद अहमद लाशारीअ लिखियो आहे। जो खीर पीए सो वीर थिए। इहो बेत आहे भीरोमल गरीब लिखियो आहे। वाहड़े तारा गोल तारा रोशन तारा। इहो बेत आहे भीरोमल जेको आहे गरीब लिखियो आहे। भला ॿुधाए त छा आहे ही प्रोलियूं, इहे आहिनि प्रोलियूं, इमदाद हुसैन लिखियूं आहिनि। दुआ, इहो बेत आहे इमदाद हुसैन लिखियो आहे। आवाज़, बेत आहे इमदाद हुसैन लिखियो आहे। हाणे असां अचूं था क्लास 2 जी तरफ़। क्लास 2 में आहे साईं जी साराह। इहा आहे हमद। मोहम्मद सिद्दीक़ मुसाफ़िर लिखियो आहे। मदीने जा साईं, इहा नात आहे वफ़ा मौला बख्श लिखी आहे। गुलाब जो गुल, इहो बेत आहे मोहम्मद सिद्दीक़ मुसाफ़िर लिखियो आहे। ॻायूं चइनि मुंदनि जो राग, इहो बेत आहे मोहम्मद सिद्दीक़ मुसाफ़िर लिखियो आहे। मुंहिंजी अमड़, इहो बेत आहे भेरोमल जेको आहे गरीब लिखियो आहे। लाटूअड़ो फेरायूं, इहो बेत आहे इल्ताफ़ हुसैन अब्बासी लिखियो आहे। गुॾी, इहो बेत आहे इल्ताफ़ हुसैन लिखियो आहे, इल्ताफ़ अब्बासी लिखियो आहे। दुआ, बेत आहे मिर्ज़ा कलीज बेग लिखियो आहे। धणीअ जी वॾाई, इहो हमद आहे जंहिंमें अलाह ताला जी तारीफ़ बयानु कई वई आहे। किशन चंद बेवस लिखियो आहे। पाण सगुरा, नात आहे इमदाद हुसैन लिखियो आहे। क़ाइदे आज़म, अली मोहम्मद मजरू लिखियो आहे। अचो त अव्हां जी दिलि विंदरायूं, इहा नज़म आहे अदल सुमरे साहब लिखी आहे। उन पोइ आहे ॾिसो ॾिसो ए ॿारो गुल, इहो बेत आहे। अचो त ॿारो ॻायूं राग, बेत आहे उस्ताद बुखारी जो चयल आहे। दुआ, इहो बेत आहे इमदाद हुसैनी चयो आहे। हाणे क्लास 4 जा अचूं था। कुदरत वारा, हमद आहे किशन चंद बेवस लिखी आहे। असांजो नबी, नात आहे हकीम फ़तेह मोहम्मद सेवाणी लिखी आहे। वतन जी हुब, नज़म आहे नवाज़ अली न्याज़ लिखी आहे। वतन जी हुब नज़म आहे नवाज़ अली न्याज़ लिखी आहे। बहार जी मुंद, बेत आहे भीरोमल गरीब लिखी आहे। तंदुरुस्ती, बेत आहे मोहम्मद सिद्दीक़ मुसाफ़िर लिखी आहे। मुंदायता मींहं, बेत आहे शाह अब्दुल लतीफ़ भिटाई रहमतुल्लाह अलैह लिखियो आहे। ॾियो, नज़म आहे लेगराज किशन चंद अज़ीज़ लिखियो आहे। हाणे असां अचूं था क्लास 5 जी तरफ़। क्लास 5 में आहे जेॾो तुंहिंजो नाम। इहा हमद आहे शाह अब्दुल लतीफ़ चंद जी लिखियल आहे। उन खां पोइ आहे नात, नज़म आहे अब्दुल हलीम जोश। हलो सब्ज़ परचम उॾारे हलो, नज़म आहे सलीम ॻाढ़वी लिखी आहे। निज़ारा वतन जा, नज़म आहे अहमद ख़ान आसिफ़ लिखी आहे। अचो त पंहिंजो ॻोठु सुधारियूं, हिन में ॻोठु रहिजी वियो आहे। अचो त पंहिंजो ॻोठु सुधारियूं, नज़म आहे सलीम हलाणी लिखी आहे। कदम वधाए अॻिते हल, नज़म आहे इमदाद हुसैन लिखी आहे। इमदाद हुसैन लिखी आहे। कदम वधाए अॻिते हल, नज़म आहे इमदाद हुसैन लिखी आहे। हरणी ऐं संदसि बचो, नज़म आहे अली दोस्त आजिज़ लिखी आहे। सुर सारंग, बेत आहे शाह अब्दुल लतीफ़ जे सुरनि मां इहो आहे। क्लास 6 दर्जो 6 हमद, इहा नज़म आहे शाह अब्दुल लतीफ़ भिटाई रहमतुल्लाह अलैह जन जी लिखियल आहे। नात, नज़म आहे मिस्री शाह जी लिखियल आहे। वतन, नज़म आहे मोहम्मद इस्माइल उर्सानी फिदा। सारंग, नज़म आहे सचल सरमस्त जी। आसमान, नज़म आहे किशन चंद बेवस जी। गिदरे जी फार चंड, लोक गीत आहे शेख अयाज़ जो चयल आहे। सखर जो शेर,
नज़म आहे अदल सुमरे साहिब जो चयल आहे। सुबुह नाहे दूर साथी, सुबुह नाहे दूर साथी, नज़म आहे तनवीर अब्बासी साहिब जो चयल आहे। टेलीफ़ोन नज़म आहे हरी दिलगीर जो लिखियलु आहे। असीं वतन जा मज़दूर हारी, असीं वतन जा मज़दूर हारी, नज़म आहे उस्ताद बुखारी जी लिखियलु आहे। हाणे चवंदा क्लास 7 में बेत जेके लिखियल आहिनि उहा आहे हमद, उहा आहे नज़म मिर्ज़ा कलीज बेग जो। नात नज़म आहे हाजी अहमद मल्हा साहब जी। आलम सभु आबाद करी, नज़म आहे शाद लतीफ़ भिटाई जी। मोहबत वतन जी नज़म आहे अहमद ख़ान आसिफ़ जी। बहार आयो नज़म आहे निसार बज़मीअ जी। इतिहाद नज़म आहे मौलवी अला बख्श अबोजो जी। सिंधु दरिया नज़म आहे हाफ़िज़ मोहम्मद अहसन चना। हाणे क्लास 8 हमद आहे नज़म शाह लतीफ़ भिटाई रहमतुल्लाह अलैह जी। नात आहे नज़म अहसन अल हाशमी जी। वतन जी हुब नज़म आहे ग़ुलाम अहमद निज़ामाणीअ जी। बणायो सुख जो संसार नज़म आहे अब्दुल करीम गदाईअ जी। बादल ड्रोड़ो नज़म आहे हूंदराज ॾुखायल जी। बादशाह मश्किरीअ जी ॻाल्हि नज़म आहे भीरोमल ग़रीब जी। ओरियत जी इज़त नज़म आहे उस्ताद बुखारीअ जी। सोभारो साण नज़म आहे इमदाद हुसैनीअ जी। इहे हुया जेके असांजे कोर्स में पहिरें खां वेंदे 8 ताईं जेके असांजे कोर्स में सबक बेत जेके आहिनि उहे कंहिंजा लिखियल आहिनि ऐं उन्हनि जो यानी शाइरीअ जे हिसाब सां कहिड़ो तख़लुस सां बीहे थो पियो, कहिड़ी सिन्फ़ सां तालुक़ु रखे थो, उहे तव्हां सां बयानु कयासीं। उमेदु कयूं था त अॼु जो लेक्चर तव्हांखे पसंदि आयो हूंदो। असांजा वीडियो हासिलु करण जे लाइ असांजे मोटिवेशनल स्किल्स बाय सूफ़ी सर जे पेज ते वञी करे उन खे क्लिक कंदव। उन खां पोइ उते मथां 4 ऑप्शन 5 ऑप्शन ईंदा आहिनि जंहिंमें प्लेलिस्ट जो ऑप्शन हूंदो आहे। प्लेलिस्ट में वञी करे तव्हां उते अलॻि अलॻि क्लास अलॻि अलॻि सब्जेक्ट जा जेके आहिनि फ़ोल्डर ठहियल आहिनि, तव्हां उन्हनि फ़ोल्डर में वञी करे असांजे वीडियोज़ खे तव्हां ॾिसी सघो था। अलॻि कैटेगराइज़ तरीक़े सां, क्लास वाइज़ तरीक़े सां, सब्जेक्ट वाइज़ तरीक़े सां लेक्चर जंहिंखे जेको सब्जेक्ट जी ज़रूरत आहे उहे सब्जेक्ट तव्हां ॾिसी सघो था। उमेदु कयूं था तव्हांखे असांजो लेक्चर सम्झ में आयो हूंदो। जेकॾहिं सम्झ में आयो आहे त लाइक कयो, कमेंट कयो ऐं शेयर कयो त जीअं ॿिया बि असांजे वीडियोज़ मां फ़ाइदो हासिलु करे सघनि। थैंक्स फॉर वॉचिंग। रिमेंबर अस इन योर प्रेयर्स।